जवाब यो पढ़ी कलमा 5 से 11 याद रखो पहिरियों कलमो तैयब जो सही सो सिखो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह आहे हिकिड़ो मालिक मुल्क संदो आहे कोन जहान में जड़ से जड़ो मोहम्मद रसूल अल्लाह जो आहे पैगंबर प्यारो साहिब सब ख़लक ॾे मुरसल खे मुको ॿियो कलमो शहादत जो सो पुण सही सिखो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहू अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूल शाहिदी तोरियां हिन ॻाल्हि जी करे यकीन इहो त अल्लाह आहे हिकिड़ो मालिक मुल्क जो कोन्हे शरीक साहिब जो मुल्क में ॿियो आहे हूंदो सो धणी मालिक मुख़्तारो ऐं शाहिदी तोरियां हिन ॻाल्हि जी त मुहम्मद सुहारो आहे मानो रब जो मुरसल मोचारो रसूल आहे रब जो सरवर सोबारो आए हुकुम जो मिड़ई मोचारो टियो कलमो तमजीद जो पढ़ी परूड़ियो सुबहान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम पाकाई ते रब खे जो साहिब सुहारो हमद ते हकीम खे जो आला ऐं ऊचो जोगो इबादत जो कोन्हे को ॿियो वॾाई में वॾो घणो बेहद भलारो कुवत ऐं ताक़त में मिनी काम थाऊं सो आला ऐं अज़ीम सो हाकिम हथ हुकुमो मुनज़्ज़ह सभिनी अइबन खां साहिब सबा जो चौथों कलमो तौहीद जो सारे सो सिखो ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्कु व लहुल हम्दु युहयी व युमीतु व हुवा हय्युन ला यमूतु अब्दन अब्दा ज़ुल जलाले वल इकराम बियदिल खैर व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर माना तंहिंजी सम्झी पिरत सां पढ़ो अल्लाह हिकिड़ो मालिक मुल्क जो आहे कोन जहान में हिकु मालिक रे ॿियो हिकिड़ो हेकलो साहिब सबा जो कोन्हे शरीक साहिब जो मुल्क में ॿियो इहो ई बादशाह सारी दुनिया जो वाखाण वाहिद जी किजे जो आहे हूंदो मारण जियारनि जो सो मालिक मुख़्तारो हूंदो हयात हमेशह क़ाइम दाइम जो चङाई ऐं ख़ैर जो साम सो मालिक महबूबो इहो ई कादिर कुल जो साहिब सुहारो अॻिए पोइ इल्म जो आगो आलिमो पंजो कलमो रद्द कुफर जो सारे सो सिखो त कुफर तव्हां खां दूर करे साईं सबा जो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन अन उशरिका बिका शयअन अना अअलमु बिही रब मुंहिंजा पनाह ॾे तूं मूंखे कना कुफर ऐं शिरका जे सम्झी बुझी कंहिं शइ खे करियां तोसां बराबरि आहे वास्तगफिरुका लिमा ला अअलमु बिही मरा मॻां तो मूं धणी तोखां ताक़ीदा जो कयमि कंहिं शइ खे न सम्झी जहल खां तोसां शरीका तुबतो व रजातो अनफो व तबर्रातो मिनल कुफ्रे व शिरके वल किज़्बे वल गीबते वल बोताने वल मआसी कुल्लिहा तौबा कयमि ताइब थियसि मोटिस तो मौला कुफर ऐं शिरक खां कूड़नि कलमनि या गुनाहनि बेवताननि खां थियसि बेहद बेज़ारा गुनाहनि सगीरनि ऐं कबीरनि खां थियसि तौबा ताइबा वरी न कंदुसि कॾहिं को गुनाह ऐं गिला हूंदुसि ताबे तुंहिंजे हुकुम जो ऐं मुल्क जा मौला मूंखे बख़्श कर तूं जेके ॾोह कयमि अॻे या हिन वक़्तु या कयमि हिन वक़्त में को बुरो फेल या बदअमला कुल तो व फाल तो तोने कम जिब से तोने शान वजूदा या कयम इरादो बुरे फेल जो काहे मुंज कलबा व उजद्दो ईमानी ताज़ो ईमान आदो मुसलमान थियस परे का कुफरा मौला मुजा मोमिन सां कर शामिल शमूला वक्त उल कुफरा वल इस्यान वडी छिनी दूर कम कुफर पाण कना फिसकान गुनाहन का थियस तो बताइबा मालिक मूं बचाई कुफर शिरका गुनाहन कबीरन ने सगीरन का साईं रख मूं सतरा असलम तो इस्लाम आदो मूं मुसलमान थियस मन हुकुम सब शरा तू मरा मालिक मुंहिंजा मूंखे ॾो निडा तोणे वॾा तू मर ईंदड़ मूं धणी ख़ालिक सभु ख़लका आया बानू तुंहिंजो बख़्श खाती जी ख़ता वक़ूलो अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल हाणे तव्हां हिन ॻाल्हि खे यकदिल यकीन आहे शाहिदी थो ॾियां त अल्लाह हिकिड़ो मालिक मूं ख़ुदा कोन्हे शरीक हुनजो मुल्क में को बिल्कुलु बराबरि आहे ऐं शाहिदी थो ॾियां त मोहम्मद रसूल अल्लाह जो पैगंबर आहे मानो रब जो मक़बूल कयो मौला तौफ़ीक़ ॾे तालिबन खे संदी तलब ता न ता तुंहिंजी खां किज परे परवरा आऊं बि उमेदवार आहियां मुंहिंजी रहमत रहीमा शफ़ात शाफ़े जी किज नेमत नसीबा शफ़ात जे शमूलनि सां थिए नजात जो नूरा पाक में सां किज पूरा पसाहा मोमिन मुसलमान करे गॾिजदार मुंहिंजा दुनिया अल्लाह रब्बी जल जलालहू अल्लाह हिकिड़ो मालिक मूं ख़ुदा पालींदड़ निपाईंदड़ ख़ालिक सभु ख़लका वॾी वॾाई वाहिद खे जो हादी हिकमत संदुस हर जा में ज़ाहिर ज़हूरा व मुहम्मद रसूली मोहम्मद रसूल रब जो मुरसल मुख़्तारो अमर नहीअ में जे हुकुम में सो सही सचो सही आहे वल क़ुरान इमामी क़ुरान कलाम रब जो आहे मूं इमाम चङाई ख़ैर जा मद सादी जा हुक्मा
वलकाबतो क़िबलती ऐं काबतुल्लाह क़िबलो मुंहिंजो सही सो ॾेता जंहिं हुकुम नमाज़ जो कयो मुल्क जे मौला वल मोमिनून इख़वानी ऐं मोमिन मिड़ई आहिनि मुंहिंजा आहिनि भाउर बराबरा जे इफ़त इस्लामी में आहिनि शामिल शमूला वल इस्लाम दीन इस्लाम आहे दीन मुंहिंजो सही साबित आहे ऐं मोमिन मुस्लमान आहियां बेशक बेशुबहा आमन तो बिल्लाह पहिरीं वञम अल्लाह खे जो ख़ालिक सभु ख़ालका मालिक सभु मुल्क जो हाकिम सभु हुकमान तंहिं सां थोक को बराबरा जो आए हूंदो हयात हमेशह पाक सभिनी ऐबनि खां बेहद बेज़ारा कुन साण करे पैदाश के ख़ालिक सभु ख़लका व मलाइकत ही ये सभई मलाइक मुंह मञा सचारे बारा मजा नूर ख़लकिया कादिर कुदरता न बुख न उन न निद न का तन सदा न निशानी औरतन जी न का मर्दन या बको तो भई ये सभई किताब मुंह मञा जे सचा जे मोकला मोले मोकलिया मुकाई नबियन के पाक सचो कलामा जेके नबियन मञा से पुण सां मञा सही सिधी वाट जा पूरा ॾस ॾिना जंहिं हूंदी ऐं उबती खां वाट खां सिधीअ ते आंदा वादा वईद वाहिद जा माण्हुनि ॾे आंदा वरोसो लेही ऐं सभई रसूल मुंहुं मञा जे सचा सुहारा जे ख़बरूं ख़लक के आहिनि ॾियण वारा इहा पा जे माण्हुनि ॾे मोले जा आंदा से सभई सां मञा रहब रसूला वलियो मिलाखिरे ॾींहुं क़यामत जो मञा जो ॾाढो मंझि ॾींहुं वेंदो जग मरी फना थींदो ॾेहा जिन देव माण्हू मिरू पखी सभु ख़लका रब रहंदो हिकिड़ो वेंदा मरी मलका हूंदा दोज़ख ऐं जन्नतूं ऐं सभु सन आला अर्श कुर्सींदो कलम ऐं पुनरवाहा वल क़द्र ख़ैर ही व शर ही मिन अल्लाह ताला ऐं ख़ैर शर सभु आहियां पंहिंजे धनिया जे वाता पासे पाण भायां ॿियनि खां पर चङाई में राज़ी धनी बुरी खां बेज़ारा साहिब संदी सिफ़्त में न कुझु असुल इनकारा वरबा से बादल मौत मञा तंहिं जीअण खे जो मरण खां पोइ लेको हिसाब थींदो साहिब जे पारां न मारींदो कॾहिं हयाती पोयां मेड़े मंझि मांदीअ कि मुस्तफ़ा मांदा तौबा ॾे तौफ़ीक़ सां ॾियनि जा ॾातारा शिरक ऐं कुफर खां कयम तौबा तस्लीमा जे कचा कम के सगीरा ऐं कबीरा ते में तमिड़ई बख़्श खाती जी ख़ता जे सम्झी बुझी कयम ॾो निडा ऐं वॾा त उन खां उबाउ थियसि रब जे पारां मालिक जे मरहा जानी दे कयम दातर मुंडुहा तसे सभई बख़्श कर मुखाती जी ख़ता के गुजा के बदला निडा तोड़े वना मालिक पंहिंजी महर सां मरई मौला ही सिर्फ़ ईमान जी जेको सिखे सच मञा सो पूरो मुस्लमान थिए छुटे कुफर कना जे करे तौबा सच सां कलमू चवे कोडा तोने काफ़िर के कुफर में 500 वर थिया त्या पोइ तौबा करे ही कलमू चवे कोडा त कुफर ते काफ़िर जो मरहे मूं मौला जोगो जन्नत जो कंदो ख़ालिक पाण ख़ुदा कीन झलाईंदो किथे हादी हिकमता पनाह ॾे अज़ाब खां कंदो दाख़िल बेहिश्ता कुफर जी काराई खां थिए नेमत नसीबा हाणे अॻे कुफर जी न थींदुसि का पुछा कोन्हे एॾो वॾो को कना ई कुफरा पर इज़त कलमे पाक जी थो परे सभु मौला एॾी इज़त कलमे पाक खे ॾिनी ॾातारा त आऊं पुण इन आसिरे ही कलमूं चवां कोडा अॻे उबियारे इस्लाम ते साईं मूं सजा हाणे मालिक मुंहिंजा मूं धणी रखिज कुता मूं पहिरा ॿियो मुंहिंजा ॾे हथई भला किज बख़्शा चाहिनि वारी जे दाननि जे ता के पुणनि वणनि या त उहे सभु इलाही त नेस्त नाबूदा वाट ॾेखारे तुंहिंजी मुस्तक़ीम मज़बूता लॻाईं लहर मां मिसल विज जे वर्गा या हादी मिसल हवा जे किज लंग मंझ लम्हा आऊं बानू तूं धणी ख़ाल खमिज सभु ख़ता कता मुनियूं ख़ालिक आहिनि अफ़र अंदाज़ा मालिक तुंहिंजी महर में बेहद भरूसा इन अल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमिया जे आहे उमेद हाणे हादी हिकमता हादी हाणे गुनाह तो मालिक मूं मौला त मौत वेर मुंहिंजा धणी कलमूं चवी मरां ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम